सिंध एक्शन कमेटी बेटन दे वफाक जी बालार खिलाफ मरहलेवार तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, सनान कुरैशी ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु आहे त 1 नवंबर ते हैदराबाद ऐं 15 नवंबर ते कराची में रैली कढी वेंदी। गवर्नर हाउस ॿाहिरां धरणो बि हंयो वेंदो। इक़्तिदारी रसाकशी बदिरां सिंध जी बका अहम आहे। सिंध जे बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ मरहलेवार तहरीक शुरू कई पई वञे। सिंध के बेटन ते वफाक जी बालार खिलाफ सिंध एक्शन कमेटी 1 नवंबर ते हैदराबाद ऐं 15 नवंबर ते कराची में रैली कढण जो ऐलान करे छॾियो। जामशोर में सिंध जा बेट वफाक हवाले करण वारे वफाक जे फैसले खिलाफ जलाल महमूद शाह जी सदारत हेठ सिंध एक्शन कमेटी जो इजलास थियो। इजलास में डॉक्टर कादिर मक्सी, सनान खान कुरैशी, रियाज चांजे, रसूल बख्श खास खेली ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि सिंध जे बेटन ते वफाक जे वालार खिलाफ 1 नवंबर ते हैदराबाद ऐं 15 नवंबर ते कराची में रैली कढण जो ऐलान कयो। जलाल महमूद शाह जो चवणो त सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफाक खे कंहिं बि ऑर्डिनेंस जे ज़रिए सिंध जी ज़मीन ते वालार करणु न ॾिनी वेंदी। हुन चवणो त सिंध जो अवाम ऑर्डिनेंस जे रद्द थियण ताईं भरपूर एहतजाज कंदो ऐं कंहिं बि सूरत में ख़ामोश न वेहंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ते तनक़ीद कंदे जलाल महमूद शाह जो चवणो त सिंध सरकार बेटनि वारे मामले ते ॿिठी राय रखी सिंध जे अवाम खे बेवकूफ़ बणाए रही आहे। सैयद जलाल महमूद शाह जो वधीक चवणो त हिन वक़्त ताईं पीपल्स पार्टी सिंध असेंबली में उन ख़िलाफ़ का बि करारदाद पेश न करे सघी आहे। उन मौक़े ते डॉक्टर कादिर मक्सी जो चवणो त सिंध खे पीपल्स पार्टी जे आसिरे ते कंहिं बि सूरत में न छॾियो वेंदो। सिंध जे बेटनि जी हिफ़ाज़त ज़रूरु कई वेंदी। एसटीपी जे सरबराह जो चवणो त पीडीएम जा जलसा इक़्तिदार हासिल करण लाइ आहिनि, पर उन बावजूद सिंध जे बेटनि बाबति संदन राय जी आजियां करियूं था। रियाज़ चांडियो चवे थो त सिंध जा बेट अॻिते हली चीन खे लीज़ ते ॾिना वेंदा। सिंध सरकार बेट वफ़ाक हवाले करण खां पोइ हुकुमरानी जो अख़लाक़ी जवाज़ विञाए वेठी आहे। अॻवाननि सिंध वासियुनि खे अपील कई आहे त हू सिंध जे बेटनि ते वालार ख़िलाफ़ थींदड़ जिदोजहद में भरपूर नमूने सां साथ ॾियनि।